नाज़रीन अमांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी एहतिसाब ब्यूरो वापार वारे अॻूणे सेक्रेटरी यूनिस ढागा खां जांच मुकमल करे वरिती। शुगर सब्सिडी स्कैंडल में यूनिस ढागा नेब रावलपिंडी में पेश थियो। हिन नेब खे खंड जूं आलमी ऐं लोकल क़ीमतूं तय करण जो रिकॉर्ड बि पेश कयो। यूनिस ढागा वज़ारत बाबति मुख़्तलिफ़ समरियूं ऐं वर्किंग पेपर बि नेब हवाले कया। नेब जी गॾियल जांच टीम समूरी रिकॉर्ड जो जाइज़ो वठंदी। डीजी नेब रावलपिंडी इरफान मंगी गॾियल टीम जी निगरानी करे रहियो आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त क़ौमी एहतिसाब ब्यूरो वापार वारे अॻूणे सेक्रेटरी यूनिस ढागा खां जांच मुकमल करे वरिती आहे। शुगर सब्सिडी स्कैंडल में यूनिस ढागा नेब रावलपिंडी में पेश थियो। हिन नेब खे खंड जूं आलमी ऐं लोकल क़ीमतूं तय करण जो रिकॉर्ड बि पेश कयो। यूनिस ढागा वज़ारत बाबति मुख़्तलिफ़ समरियूं ऐं वर्किंग पेपर बि नेब हवाले कया। नेब जी गॾियल जांच टीम समूरी रिकॉर्ड जो जाइज़ो वठंदी।